टंडियल में एसटीपी अगवान अल्ताफ जिसकानी कत्ल केस जो मुख्य जवाबदार खलील उर्फ भोलो खानजादो के कत्ल वारे वाक़े खां पोइ छिकताण बरकरार। शहर मुकम्मल तौर बंद, पुलिस अलर्ट। 1000 खां वधीक एहलकार मुक़रर। भोलो खानजादो जो कत्ल केस दाख़िल। असद जिसकानी समेत 4 ॼणा नामज़द। भंजड्राह जो बे 10 सुञातलनि समेत 40 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस जा मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा, केतिरा ई माण्हू गिरफ़्तार। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त लोकल गवर्नमेंट एक्ट के तकरारी बणाए वियो आहे। मुल्क में सदारती निज़ाम लागू करण जूं ॻाल्हियूं शोशे खां सवाइ कुझु न आहिनि। सदारती निज़ाम लागू थियो त मुल्क खे वॾो नुक़सान थींदो। सदारती निज़ाम लागू करण जो को बि रस्तो न आहे। हुकूमत जी नाअहली सबबि माण्हू महांगाई उरूज ते पहुतल आहे। वफ़ाक़ी वज़ीर माण्हुनि जो ध्यानु हटाइण लाइ बयान ॾेई रहिया आहिनि। 24 जनवरी ते हुकूमत ख़िलाफ़ ट्रैक्टर मार्च कयो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी चयो आहे त पीपी अख़्तियारनि जी हेठी सतह ते मुंतक़िली लाइ तयार नाहे। सिंध में मकानी इदारनि जो कारो कानून आंदो वियो आहे। अरिड़हीं तरमीम खां पोइ समूरा अख़्तियार सूबनि खे मुंतक़िल थिया। पीपी समूरा इदारा वॾे वज़ीर जे कंट्रोल में रखिया आहिनि। शरीफ ख़ानदान राणा शमीम जो कसमनामो नवाज़ शरीफ़ जी हिदायत ते तयार करण जी तरदीद न कई आहे। राणा शमीम ऐं सिविल एस्टर नवाज़ शरीफ़ जी ऑफिस में कसमनामो रिकॉर्ड करायो। समूरनि वाक़िअनि मां ज़ाहिर आहे त समूरो ड्रामो अदालत ते असरअंदाज थियण लाइ कयो वियो आहे। फवाद चौधरी। मुस्लिम लीग नून अगवान राणा सनावला चयो आहे त हुकूमत 3 सालनि खां रुगो इंतकाम वठे पई। हुकूमत जो ध्यानु लीगी क़यादत ख़िलाफ़ कूड़ा केस ठाहिण ते आहे। हुकूमत खे माण्हुनि जो को बि अहसास नाहे। हुकूमत जे हिसाब जो वक़्तु अची वियो आहे। हू कोरोना फंड में थियल गोभियुनि बाबति पार्लियामेंट में आवाज़ उथारे रहिया आहिनि। शहज़ाद अकबर रोज़ जजनि ते दबाव विझण लाइ प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे। फरोग नसीम पुराणो एजेंट आहे। शेख रशीद नवाज़ शरीफ़ जी चापलूसी करे सियासत में आयो। उनखे नवाज़ शरीफ़ जी मस्जिदुनि समेत ॿियनि इबादत गाहुनि में रुगो वैक्सीन थियल माण्हुनि खे दाख़िल थियण जी इजाज़त। 6 फुटनि जी मुफ़ासिलो ऐं मास्क लाज़मी करार। एनसीओसी नओं हिदायतनामो जारी करे छॾियो। तर्जुमान जो चवणु आहे त बुज़ुर्ग ऐं बीमार शहरियुनि खे पंहिंजे घर में ई निमाज़ पढ़णु घुर्जे। केटी बंदर में तेज़ हवाउनि सबबि मोहाणनि जी ॿेड़ी बुॾी वई। 8 ॼणनि खे बचायो वियो। 8 ॼणा अञा हथ न अची सघिया। मेरी टाइम सिक्योरिटी अख़्तियारनि जो चवणु आहे त गुम थियल मोहाणनि जी ॻोल्हा जारी आहे। तेज़ हवाउनि सबबि इमदादी कमनि में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में थधि ऐं तेज़ हवाउनि जो राज बरक़रार। तूफ़ानी हवाउनि सबबि ॾिसण जी हद घटिजी वई। थधि जी शिदत में बि इज़ाफ़ो। मौसमियात खाते तरफ़ां 27 जनवरी ताईं तेज़ हवाउनि जो सिलसिलो जारी रहण जी अॻकथी। शिकारपुर, घोटकी, कशमोर, घोसपुर, तंगवाणी, गड़ीअसन ऐं भरपासे में तेज़ ऐं हल्की बरसात खां पोइ थधि में इज़ाफ़ो। बरसात जो सिलसिलो कुझु ॾींहनि ताईं जारी रहण जो इम्कान। चमन समेत बलूचिस्तान के मुख्तलिफ ज़िलनि में बर्फबारी। अहम शाहराऊं ट्रैफिक लाइ बंद। इंतजामिया फाथल सियाहन के महफूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करे छॾियो। बर्फबारी सबबि पीडीए में एनएचए जो अमलो मशीनरी की मदद से बर्फ हटाइण में मसरूफ़। पीपी शहीद भुट्टो अगवान मोहम्मद यूनिस भान सजावल में मिट्टी मां हवाले। जनाज़ नमाज में सियासी समाजी अगवान समेत वॾे अंग में शहरियुनि जी शिरकत। कराची जे इलाइक़े अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ में हथियारबंद हिक ॼणे खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मक़तूल जी शिकारपुर वासी शकूर तौर सुञाणप आहे। कंडियारे भरिसां हथियारबंद जी फायरिंग में चौकीदार बेदर्दी सां क़त्ल। वाक़े सबबि इलाइक़े में डहका। ऐं नसीराबाद में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ शहरियुनि जो औरतुनि ऐं ॿारनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अगवाननि जो चवणु आहे त मंशियात जे विकिरे सबबि नौजवान नसुल तबाह थी वियो आहे। पुलिस मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कई आहे।